खां इमामुद्दीन तुनियो जी रिपोर्ट मुताबिक़ पूरे मुल्क में पूरे सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि जीअं अमीरो खान में भी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ के मरकज़ी सॾ ते PTI कारकुननि पारां ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी हथनि में बैनर प्ले कार्ड ऐं पार्टी झंडा खणी PTI जे तालिक़े सदर अहमद खान खोसो, जनरल सेक्रेटरी नादर अली मस्तोई, ज़िले नायब सदर मोहम्मद अमीन खोसो, नादर हुसैन मगसी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में भुट्टो पेट्रोल पंप खां तालका प्रेस क्लब मीरो खान ताईं ज़बरदस्त एहतजाजी रैली कढी मैंडेट चोरी नामंज़ूर इलेक्शन में धांधली नामंज़ूर जी नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे रैलीअ जे अॻुवाणी कंदड़ अॻुवाणनि जो चवणु हो त गुज़िरियल साल 8 फरवरी ते थियल जनरल इलेक्शन में मुल्क लुटींदड़ पार्टियुनि ऐं इदारनि पारां मुबैना धांधलियूं करे पूरे मुल्क में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मैंडेट चोरी करे खटियल उम्मीदवारनि खे हाराए पंहिंजे मनपसंद उम्मीदवारनि खे कामयाब करायो वियो, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त PTI क़यादत अहिड़ी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ हर फोरम ते आवाज़ उथारियो, पर अञा ताईं को तदारक न थी सघियो आहे, जंहिं करे अॼोके 8 फरवरी वारे ॾींहं खे कारे ॾींहं तौरु मल्हाए रहिया आहियूं। अॻुवाणनि मुल्क जे इंसाफ़ कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो त गुज़िरियल साल जनरल इलेक्शन में थियल मुबैना धांधली ऐं PTI जो मैंडेट चोरी करण जो इल्ज़ाम असालो करे इंसाफ़ कयो वञे।